जा सरताज सभियन हल सगोरी थे घमा हुते हीणो हाल होता वो आई सगोरी से घमा पूरे सा पेरन्ना अचे ॾिठाई हाल वो पंहिंजे पीअ जो ॿिया बीसा अध बनना फरमाया बीबी फातिमा के चवल बाबा शागला गुबारे वसीला मिली हल करे फरमायो फजल सा जी विठल महबूबल हमारी दहशत दौलत जी मुंहिंजे खे मतियल औल सला सहाक खजे तिरो कोक मथे उमतियल जैसी लई दी खुशखबरी बचिया वटा सलियो सजड़ल जैसी खंड सर सजदे मां भले वर गुजरे सर फरमायो भले का ओ बीबी फातिमा चवल रोई किरी पई सजदे में हज़रत बीबी फातिमा चवां कुछ करा ही रब सां का हकीकत होता त बख्श कर उमती बाबे जा तूं तर दे घधण तर आयो अमीन अल्लाह जो वट मिठा महबूब त छुटा ओ उमती तुंहिंजा न थकीअ जे सबबन ओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई हयो मथो महबूबन अमा भली करे आए अमा ठार अखियन छुटा उमती मुंहिंजा तो आए सचीअ जे सबबन सैफुल्ला जे साह ॾियां खुद पहिरां दी पिरियन हैफ़ असांजे हाल खे वेठा तूं विसारे अहिड़नि अजीबन चओ सलवात हज़रत नबी करीम ते लखंदा मदरूदन आहिनि जे ईमान सां ओ कलमो जे पढ़नि